नुशरत फ़ैरोज़ दरिया खान मरी में अवामी तहरीक सिंधी हारी तहरीक सिंधी हाणी तहरीक पारां कारपोरेट फार्मिंग सिंध मां 6 नवां केनाल कढण सिंध जे वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ नुसरत वाह पुल खां रैली कढी वई। रैली में शिरकत कंदड़नि पारां कारपोरेट फार्मिंग सिंध मां निकिरंदड़ 6 केनालनि ख़िलाफ़ सिंध जे वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। बस स्टॉप ते अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे अवामी तहरीक ज़िले नौशर फ़ैरोज़ जे अॻवान डॉक्टर फ़िदा हुसैन भरीजो, एडवोकेट इम्तियाज़ अली डाहिरी, अवामी तहरीक ज़िले नौशर फ़ैरोज़ जे सदर अब्दुल लतीफ़ भट्टी, मरकज़ी नायब सदर मरकज़ सिंधी मज़दूर तहरीक ग़ुलाम सरवर सोलंकी, अब्दुल सलाम सुमरो, सिंध हारी तहरीक जे मरकज़ी अॻवान अली नवाज़ डाहिरी, मोहम्मद अली शाह, अली नवाज़ आलमानी, सिंधी हारी तहरीक ज़िले नौशर फ़ैरोज़ जे जनरल सेक्रेटरी शाहिद हुसैन सोलंकी, ख़लील अहमद कल्हड़ो, सिंधी हारी तहरीक जे सना राजपड़, नज़ीरा सोलंकी, मोहम्मद डाहिरी ॿियनि चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे। सिंध सूबे जे लखें एकड़ ज़मीन मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे ॾिनी पई वञे। हुननि चयो त सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में सिंध दरिया ते 6 नवां केनाल ठाहिण न ॾींदो। हुननि चयो त सिंध जी ज़मीन ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो न करणु ॾींदो। सिंध जो अवाम सुजाॻ थी चुको आहे। सिंध जे वसीलनि ते कंहिं बि खे बि कब्ज़ो करणु न ॾींदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।